अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, हफ्सा सिंधी चैनल ऑफिशियल तां मां हाज़िर आहियां। अॼु असांजो जेको टॉपिक आहे लेक्चर जो उहो आहे शाह करीम बुलड़ी वारो। शाह करीम बुलड़ी वारो 1538 ईस्वी में संदसि जनम थियो, 1623 ईस्वी में वफ़ात कयाईं। शाह करीम अरगोननि तरखाननि जे दौर जो वॾो शाइर हो ऐं शाह अब्दुल लतीफ़ भीटाई रह जो तड़ ॾाढो हो। संदसि जनम 1538 ईस्वी में थियो ऐं वफ़ात 1623 ईस्वी में कयाईं। मोहम्मद रज़ा संदसि मुरीद हो ऐं हिन फ़ारसी में संदसि रिसालो छपायो। मिर्ज़ा कलीच बेग 1904 में हैदराबाद मां रिसाला करीमी शाया कयो। उमर बिन दाऊद पोटे शाह करीम जी सवानह ऐं कलाम खे तहक़ीक़ी अंदाज़ सां मरतब करे बउनवान शाह करीम बुलड़ी वारे जो कलाम 1937 ईस्वी में हैदराबाद मां शाया करायो। उनखां पोइ 1963 ईस्वी में मेमण अब्दुल मजीद सिंधी सखर मां करीम जो कलाम शाया करायो। शाह करीम जे कलाम जा उर्दू अंग्रेज़ी में बि काफ़ी तर्जुमा थी चुका आहिनि। उर्दू में तर्जुमो डॉक्टर नजम उल सलाम कयो। सिंधियालजी 1987 ईस्वी में शाया कयो। जेको उर्दू में तर्जुमो थियो डॉक्टर नजम उल सलाम कयो, उहो सिंधियालजी 1987 में शाया कयो। अंग्रेज़ी में तर्जुमो डॉक्टर मोतीलाल जोतवाणी 1970 ईस्वी में दिल्ली मां कयो। त अॼु जेको असांजो मुख़्तसिर लेक्चर आहे शाह करीम बुलड़ी वारे जो जेको आहे, असां मेन ॻाल्हियूं पढ़ियूं, ठीकु आहे। त संदसि जनम कॾहिं थियो 1538 ईस्वी में, पाण 1623 ईस्वी में वफ़ात कयाईं ऐं जेको मेन ॻाल्हि त पाण जेको आहे अरगोननि तरखाननि जे दौर जो वॾो शाइर हो, ठीकु आहे न। इहा ॻाल्हियूं असांखे लाज़मी ख़बर हुजे त छो जो ई टेस्टनि में बि असांखां लाज़मी पुछियो वेंदो आहे, सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी टेस्ट में बि त वाह फलाणो शाइर जेको आहे कहिड़े दौर जो शाइर हो, संदसि कलाम खे केतिरनि जेको आलिमनि तरतीब ॾिनो आहे ऐं कहिड़नि आलिमनि तरतीब ॾिनो आहे, कहिड़े सन में छपायो आहे। त तंहिं करे मूं हीउ मुख़्तसिर लेक्चर ठाहियो सिर्फ़ु इहा ॼाण ॾियण लाइ त असांखे मुख़्तसिर ख़बर पइजी वञे ऐं ॻाल्हियूं यकदमि जेको आहे असांजे ज़हन में वेहनि त शाह करीम अरगोननि तरखाननि जे दौर जो वॾो मशहूरु शाइर हो ऐं संदसि जनम 1538 ईस्वी में थियो। मोहम्मद रज़ा संदसि मुरीद हो ऐं मेन ॻाल्हि त संदसि जेके आहिनि रिसाला आहिनि, ठीकु आहे। मिर्ज़ा कलीच बेग खां वठी जेको आहे मेमण अब्दुल मजीद सिंधी ताईं। मिर्ज़ा कलीच बेग 1904 में रिसाला करीमी नाले सां शाया करायो, ठीकु आहे। उनखां पोइ उमर बिन दाऊद पोटो बि संदसि जेको आहे कलाम खे तरतीब ॾियण में अहम किरदारु अदा करे थो। उमर बिन दाऊद पोटे जेका आहे 1937 ईस्वी में शाह करीम बुलड़ी वारे जो कलाम नाले सां शाया करायो। उन में संदसि सवानह हुई ऐं कलाम खे जेको तहक़ीक़ी अंदाज़ में पाण रखियो आहे। 1963 ईस्वी में मेमण अब्दुल मजीद सिंधी सखर मां करीम जो कलाम नाले शाया करायो ऐं उनखां सवाइ असीं ॿुधाए सघूं था त किथे बि असां खां पुछनि था वाइवाज़ वग़ैरह में, त उनखां सवाइ असीं ॿुधाए सघूं था त हेतिरनि आलिमनि जेको आहे शाह करीम जो रिसालो शाया करायो, तहक़ीक़ सां जेको आहे तरतीब ॾिनो ऐं बाक़ी जेको शाह करीम जा जेके आहिनि केतिरनि ई ॿोलियुनि में तर्जुमा बि थी चुका आहिनि। त तंहिं करे उमेदु आहे तव्हांखे लेक्चर ज़रूरु पसंदि आयो हूंदो ऐं सम्झ में बि आयो हूंदो ऐं इंशाअल्लाह तव्हांखे ॻाल्हियूं आसानी सां ज़हननशीन थी वेंदियूं। ऐं जेकॾहिं तव्हांखे लेक्चर वीडियो पसंदि आई हुजे त ज़रूरु लाइक कंदा, शेयर कंदा। मिलूं था वरी ॿिए लेक्चर